तां केतिरा पैसा वरिता के आंदो तांखे? साईं असांखे त सिंधी भाइर हुया जेके असांखे चयूं त भाउ तव्हां अचो जेको आहे सो ही प्रॉपर्टी जेको आहे सो गवर्नमेंट तव्हांजे नाले कई आहे। दोनों में आप सिंधियों ने लूटा है या अफगानियों ने? अफगानियों ने नहीं लूटा, अफगानियों तो बस अपना किराए के लिए उन लोगों से पैसे लिए और वो अफगानिस्तान चले गए। उन लोगों ने जो है ना 50-60 हजार रुपए सिंधियों ने लूटा है। हाँ, सिंधियों को लूटा है, यही है। ठीक खींची हलाईंदा आहियूं असां, रोज़ी कंदा आहियूं, अधु भाउ में उहा खपाए करे असां हिन करे वेठासीं जो असांखे पंहिंजो घर मिलंदो, सुकून वठंदासीं, किथे रोज़ी करे खाईंदासीं। असांजे उहे पैसा बि विया, रक्षो बि वियो, का शइ हासिल असांखे नथी, कुझु बि हासिल। जिन माण्हू नवांखे चयो डटा ॾिना उहे आहिनि, उहे भॼी विया आहिनि सर। कल्ह टियों ॾींहुं खां वठी वियो हुते। सिंध जा मासूम शहरी बकरियूं चारींदड़ रक्षे हलाईंदड़ हिते इन लालच ते आया त ही ठहियल ठुकियल अफगान बस्ती में घर मिलंदो, पर हींअर वेचारा उहे दरपदर आहिनि, उन्हनि जा ॿार आहिनि। सिंधी माण्हू जी कोशिश इहा हुजे त सिंध में धारिया नामंज़ूर ऐं मुकमल तौर ते अफगाननि खे हटाया वञे। हज़ारनि जे तादाद में हींअर बि फ्रंट ते अफगानी मौजूद आहिनि। ख़ुशि आहियूं असीं, गुज़िरियल राति को ख़ुशि आहियूं असीं, पैसा विया न ॾियो, ख़ैर आहे, को मसइलो न आहे। असांखे इहो वॾी में वॾी ख़ुशी आहे, सिंध में धारिया नामंज़ूर। अॼु अफगान जो टाइम आहे, हली हली पंजाबी बि सिंध में कढंदासीं, बंगाली बि कढंदासीं। असां गवर्नमेंट जो इहो साथ ॾींदासीं, असां तव्हां पंहिंजा पैसा ख़र्च करे गवर्नमेंट खे असां इहो अपील था कयूं त असां कढंदासीं धारिया जेके आहिनि सिंध धरती ते रहनि था, असां गवर्नमेंट सां एतिरी हेल्प करे सघूं। तव्हां नुक़सान खाई इहो चओ था सिंध में धारिया नामंज़ूर। हीअ अमा हिन तरफ़ अमा इहे जेको आहे महारो खणी आई हिन उमेद सां हिते कराची में पंहिंजी झूपड़ी ठाहींदसि ऐं ही हिते वेहंदसि, पर अफ़सोस जोगी ॻाल्हि आहे त सिंध जे माण्हुनि सां ईअं जेको आहे चालाकी सां जेके कुझु मुफ़ाद परस्त माण्हू आहिनि उहे खेॾी रहिया आहिनि। अवां जे लाइ मैसेज आहे त दोस्तों हींअर असीं मौजूद आहियूं अफगान बस्ती, उतां लाइव न पिया अची सघूं छो जो हिते मोबाइल नेटवर्क जो मसइलो आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मां इहे दाहूं कंदो आयुसि त तव्हां कंहिंजे बि चवण ते कराची अफगान बस्ती न अचिजो। अफगान बस्ती मुकमल तौर ते ड्राही वेंदी ऐं काल खां ऑपरेशन तेज़ आहे। जिन माण्हुनि डटा ॾेई करे माण्हुनि खे हिते आंदो उहे भॼी विया, के गिरफ़्तार थी विया। सिंधी माण्हू जेके आहिनि दरपदर आहिनि। हीउ ॾिसो, हीउ वीचारो बाचको खयूं पियो अचे, ही उम्मीद रखी आयो त मूंखे अफगान बस्ती में पंहिंजा ॿाहिरि घर ॾींदा, पर उहो घर न, उहो धोखो हुयो जेको अवां ॾिठो। हींअर बि ऑपरेशन जारी आहे। अवां किथां आहियो, कंहिंजे चवण ते आहियो, घर मिलियो? न मिलियो, असां शिकारपुर मां आयासीं। केटीएन में हले पियो, फेसबुक ते हले पियो त हिते केटीएन कॾहिं तव्हांखे चयो त घर था ॾियूं? तव्हांखे कंहिं चयो था अचो? असांखे इहो नेट ते हले पियो, चयूं भाउ अफगानी बस्ती ठहे थी, हलो ग़रीबनि खे हिते जॻह मिलनि थियूं। असां आयासीं, हिते असांखे जॻह बि मिलियूं, वेठासीं बि। हाणे इहा त असांखे ख़बर न हुई त ठाहींदा। पैसा बि भरियो? कुझु सच ॿुधायो। पैसा न भरिया आहिनि, ईअं ई वेठा आहियूं, पैसा वैसा कोन भरिया आहिनि। हाणे घर बीठा ठहनि था, इहो अफगानी वेठा हुया त सही हुयो, माना हाणे असां सिंधी आयासीं त माना ठहनि था। दोस्तों ही चाचो बि हिते बीठो आहे, वॾी उमेद खणी आयो त मूंखे घर मिलंदो। तव्हां पराए चवण ते आयो छा? असां आयासीं अफगानी वञण, असां सिंधी वेंदासीं, असांखे कहिड़ी ख़बर, अफगानी वेंदा असां सिंधी वेंदा, असां फसे वेंदा। गैर कानूनी ज़मीन ई उन्हनि खां हुकूमत ख़ाली कराए पई त ॿियनि खे कीअं ॾियां? न ॾिनऊं त असां खणी वेंदा, लख रुपया ख़र्चा करे आया, वञूं था वापसि लखे रुपया ख़र्चा करे आयासीं, ॿार बचा दरपदर। जिन माण्हुनि जे चवण ते अवां लॻो सम्झो था उन्हनि ई धोखो कयो। असां कंहिंजे चवण कोन लॻा, उहे भॼी विया, उहे माण्हू ज़ाहिर ई कोन्हनि। असां इहो ॾिठो, असांजे डटा ॾेई फोननि ते मोबाइलनि ते घुरायूं, हिते आया आहियूं, असांखे जॻहियूं बि मिलियूं, हर शइ मिलियो। वरी हाणे किराया भाड़ा, असांजा बचा ॿार, हर शइ हाणे जॻहियूं तव्हांजूं ठहनि थियूं, बिस्तरा असांजा सड़कनि ते रुलनि था। हिन वक़्तु असां काॾे वञूं, न असां वटि पैसो, न पाई, न किरायो, न भाड़ो। असांखे डटा ॾेई हाणे उहे माण्हू हिते ज़ाहिर बि कोन्हनि जिन असांखे घुरायो आहे। तव्हां सां बि ईअं थियो? असां सां बि इहो ई फैलियो आहे। चऊं त अचो घर था ॾियूं, अचो घर चऊं था, हिते आया माण्हू आहिनि न, हाणे ज़ाहिर ई न आहे कोई। तव्हां बि थोरो ख्यालु कयो, इहे न पुलिस जे विच में अचो, तव्हांजो को नुक़सानु थिए। असीं केतिरनि ई ॾींहंनि खां चऊं था त बाबा ही जेकी अफगान बस्ती आहे, हुकूमत हिन खे मुकमल तौर ते ड्राहींदी, कंहिं बि माण्हू खे ॾेती लेती पैसा न ॾियो। हिन तरफ़ तव्हां ॾिसी सघो था, ही असांजी सिंध जी लेडीज़ ॿार वेठल आहिनि, जेकी कुझु माण्हुनि जे चवण ते हिते पहुता त असांखे घर मिलंदा, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मां इहो सिंध जे शऊर खे दाहूं करे रहियो आहियां, ॿुधाए रहियो आहियां त
कंहिं बि चवण ते जेको आहे अवां कराची जे तरफ़ न अचो ऐं ही अफ़गान बस्ती मुकमल तौर ते कल ऑपरेशन थियो पर अॼु उन खां ॿीणी पुलिस बीठी आहे ॿीणियूं मशीनरियूं आयूं आहिनि जेके ड्राइनि तायूं घर हा साईं मशीनियूं अची हुन कल आयूं राथऊं वरी उन वधीक आयूं आहिनि पुलिस असांखे कढा थोटियूं खणी कढ लॻी आहे अवाम ग़रीब जेको मिसकीन आयो आहे दरपदर आहे हाणे असां वटि उहो न आहे चवंदो जेके अञा माण्हू चवंदा हेॾे अचूं माण्हू अञा उन्हनि खे हाणे रोकियूं था चवनि था हाणे असांजे लाइ हिते आधार कयो अथऊं हिते घर ॾिनऊं जायूं ॾिनऊं वेहारियऊं पहिरियों घुरायूं ॾटियूं ॾेई त तव्हां अचो ओगान लाइ जहिड़ो आहे ओगाननि खे ॿाहिरि कढंदासीं तव्हां जेके सिंधी ईंदव सिंध वारा तव्हां ई असां हिते इज़त कंदासीं तव्हांखे जॻहियूं ॾींदासीं जेकी माण्हू चवनि पिया तव्हां वेहो बसि असां इहे कंदासीं ज़ाहिर आहिनि उहे माण्हू ज़ाहिर न आहिनि हिन वक़्तु फोनियूं कयूं था त उहे हथ सां असांखे रोले असां ख़र्चा कराए दरपदर करे हिन वक़्तु ज़ाहिर कोन्हनि न असांजो ख़्यालु ई कनि था कैमरामैन हेॾे अचे तव्हांखे ॾेखारियूं ही सिंध जूं न्याणियूं मज़लूम न्याणियूं हिन तरफ़ फेरायो ही ॿारनि जा ही ॾिसी सघो था ही नंढा ॿार हिते मौजूद आहिनि ऐं हिन तरफ़ जेको आहे ऑपरेशन जारी आहे कैमरामैन हेॾां अचे त ही ॾिसी सघो था अवां त ही जेको आहे ॻरियूं जेके मशीनरियूं आहिनि उहे हिते मौजूद आहिनि जेके अफ़गान बस्ती में ऑपरेशन करे रहियूं आहिनि मां गुज़िरियल 2 ॾींहंनि खां सिंध वासियुनि जे लाइ इहो ई पैगाम रखी रहियो हुउसि त बाबा हिते अवां न अचो हितां जा माण्हू अवां सां न बीहंदा ऐं जेके फलाणो खान ही ॾिसो था घरनि ते नाला उन्हनि मां हिकिड़ो माण्हू बि हिते मौजूदु न आहे ऐं जेके ॿाराड़ी खां ईंदड़ जेके मासूम असांजा सिंधी आहिनि उहे रोडनि ते हाणे सामान रखी करे वेठल आहिनि ऐं जेके अॻुवाणी कंदड़ जेके सिंध जा आशिक पाण खे सम्झी रहिया हुआ उहे हितां खां फ़िरार थियल आहिनि कुझु गिरफ़्तार थियल आहिनि मां तव्हांखे ॿुधाईंदो सुभाणे अञा वधीक जेको अफ़गान बस्ती जो ऑपरेशन आहे उहो तेज़ कयो वेंदो जेको आहे हुकूमत जी पॉलिसी आहे त 5 ॾींहंनि जे अंदरि जेको अफ़गान बस्ती आहे उनखे केराए करे रिपोर्ट पेश कई वञे वॾे अंग में हिते पुलिस मौजूदु आहे को बि माण्हू कोन्हे सवाइ उन्हनि जे जेकी माण्हुनि जे ॾटनि ते हिते आया मां हींअर बि सिंध वासियुनि खे इहो चई रहियो आहियां त हीउ जेको पैगाम आहे इनखे शेयर कयो जेके ॿिया माण्हू ईंदड़ आहिनि उहे रुकी सघनि ऐं उहे पंहिंजे जानी माली नुक़सान खां बची सघनि